अगुणो वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून जो कायद नवाज शरीफ इस्लामाबाद की एहतसाब अदालत हाई कोर्ट में हाजिर। एहतसाब अदालत तोशाखाना केस में नवाज शरीफ की जमानत मंजूर करे वरती। नवाज शरीफ की कानूनी टीम 10 लाख रुपयनि जा मचलका जमा कराए छॾिया। नवाज शरीफ जो इश्तिहारी जवाबदार वारो स्टेटस खत्म, दायमी गिरफ्तारी वारंट मुअत्तल। एहतसाब अदालत में हाज़िरी लगाइण खां पोइ अगुणो वज़ीर आज़म इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो। अल अज़ीज़िया एवन फील्ड रेफरेंसिस में नवाज शरीफ की सज़ा मुअत्तली वारियूं अपीलूं बहाल करण वारियुनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालतुनि में पेशी दौरान कारकुननि पारां नवाज शरीफ की आजियां गुलनि जी वर्खा। पंजाब की निगरान हुकूमत पारां नवाज शरीफ लाइ वॾो रिलीफ। पंजाब की निगरान काबीना अल अज़ीज़िया रेफरेंस में नवाज शरीफ की सज़ा मुअत्तल करे छॾी। इतलात वारे निगरान वज़ीर आमिर मीर नवाज शरीफ की सज़ा मुअत्तल की तस्दीक ॾिनी। निगरान काबीना आईनी इख्तियार इस्तेमाल कंदे सज़ा मुअत्तल कई। क्रिमिनल प्रोसीजर कोड की सेक्शन 401 तहत नवाज शरीफ की सज़ा मुअत्तल कई है। केस जो हतमी फैसलो अदालत ही कंदी। सुप्रीम कोर्ट में एक ॾींहुं सॼे मुल्क अंदर चूंडू कराइण वारी दरख़्वास्त ॿुधणी। अदालत सॼे मुल्क में एक ॾींहुं चूंडू कराइण वारी दरख़्वास्त वापस वठण की बुनियाद ते ख़ारिज करे छॾी। चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कई। पाकिस्तान गौरी वेपन सिस्टम की ट्रेनिंग लॉन्चिंग जो कामयाब तजर्बो करे वरतो। ISPR मूजिब तजर्बे जो मकसद आर्मी स्ट्रेटेजिक फोर्सेस कमांड की ऑपरेशनल और तकनीकी तैयारी के जांचण हो। सदर वज़ीर आज़म चेयरमैन जॉइंट चीफ और सर्विसेज चीफ तरबियती लॉन्च के कामयाब तजर्बे ते ऑफिसरन साइंसदानन और इंजीनियर्स के वाधायूं ॾिनियूं। लॉन्चिंग जो मुशाहिदो कमांडन आर्मी स्ट्रेटेजिक फोर्स कमांड, स्ट्रेटेजिक फोर्सेस के सीनियर ऑफिसरन, स्ट्रेटेजिक तंजीम के साइंसदानन और इंजीनियर्स कयो। सिंध के निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाक़र की सखर यात्रा। सिविल अस्पताल में बुनियादी सहूलतूं न हुजण ते डायरेक्टर फाइनेंस MS समेत समूरो मेडिकल बोर्ड मुअत्तल। निगरान वॾे वज़ीर डायरेक्टर फाइनेंस ज़हीर भट्टी और MS सिविल अस्पताल अल्ताफ़ अवान के मुअत्तल कयो। एंटी करप्शन का 5 सालन की फॉरेंसिक ऑडिट कराइण जो हुकुम। निगरान वॾे वज़ीर किचन में रोज़ानो 350 माण्हुनि लाइ तैयार थींदड़ खाधे पीते की 2 करोड़ का वधीक बजट बाबत पिण जांच जो हुकुम ॾिनो। निगरान वॾे वज़ीर एमरजेंसी वार्ड में मर्दनि या औरतुनि के एक ही वार्ड में रखण ते MS के कावड़ जो इज़हार। DG हेल्थ के अस्पतालों की इंस्पेक्शन करण की हिदायत। सिंध के निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाक़र सी सेक्शन थाने जो दौरो किया। SHO इकबाल रिंद खां पुलिस स्टेशन बाबत ॼाण वरती और इंस्पेक्शन रजिस्टर जो मुआयनो किया। निगरान वॾे वज़ीर डबल सेक्शन हाई स्कूल जो दौरो करे रिकॉर्ड चेक किया। निगरान वॾे वज़ीर सां गॾु सेक्रेटरी स्कूल्स एजुकेशन श्री नारे जो पिण मौजूद हुई। स्कूल में 55 उस्ताद और 925 शागिर्द हैं। हेडमास्टर जी निगरान वॾे वज़ीर की आगाही। निगरान वॾे वज़ीर पारां ॿारनि की हाज़िरी की यकीनी बनाइण की हिदायत। निगरान वॾे वज़ीर स्कूल की इमारत सफ़ाई सुथराई समेत ॿियनि शयुनि जो भी जायज़ो वरितो। इसराइल तरफा गजा में नस्लकुशी जो सिलसिलो जारी। वधीक हमलन में 182 ॿारनि समेत 436 फ़लस्तीनी शहीद थी विया। 7 अक्टूबर का जारी हमलन में शहीद ॿारनि जो अंग 2000 खां टपी वियो। दुनिया ख़ामोश तमाशाई बणियल। इसराइल पारां गजा जो करण जी धमकी। इसराइल की हवाई फौज गजा के 320 हंधनि के निशानो बनायो। रफ़ा शहर में हमले में 18 फ़लस्तीनी शहीद थिया। शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 5000 खां वधी वियो। जंगी जुनून में मुब्तला इसराइल कैंपुनि, अस्पतालुनि, मस्जिदुनि और घरनि के तबाह करण में रुधल। रफ़ा क्रॉसिंग वटि इमदादी सामान जूं वधीक 20 ट्रकूं गजा में दाख़िल। गुज़रियल ॾींहं खां हेल ताईं इमदादी सामान जूं 34 ट्रकूं गजा में दाख़िल थी चुकियूं। गजा में मुसलसल 14 ॾींहनि खां बिजली, दवाऊं और ख़ास तिबी अमले की खोट। अस्पतालन की हालत उबतड़। 700 मरीजन की गुंजाइश वारी गजा की सब खां वॾी अस्पताल अल शिफा में 5000 मरीजन जो इलाज थियण लॻो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान से यूक्रेन के सदर जो फोन ते राब्ते दौरान बिनी अगवाननि विच में बेतरफ़नि लाॻापनि ते ख़यालनि जी ॾे वठि। ख़िते में अमन इस्तेकाम लाइ कोशिशुनि ते भी ॻाल्हि ॿोल। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु पोलियो खां बचाव जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पोलियो मर्ज़ ऐं वैक्सीनेशन बाबति आगाही लाइ रैलियूं ऐं तक़रीबूं मुनक़द कयूं पियूं वञनि। पोलियो वायरस के ख़ात्मे लाइ ॿारनि जे हिफ़ाज़ती पुड़ा पीआरण ते ज़ोर ॾिनो पियो वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पोलियो के ख़ात्मे के आलमी दिहाड़े ते पैगाम।
बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त हलंदड़ महीने दौरान सिंध में हिकु पोलियो केस जो साम्हूं अचणु मुंहिंजे लाइ इंतिहाई ॻणतीअ जी ॻाल्हि आहे। मां 5 सालनि खां घटि उमिरि जे ॿारनि जे वालिदेन खे अपील करियां थो त हू पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरनि। पोलियो वर्कर्स जूं काविशूं ऐं कुर्बानियूं रायगा न वेंदियूं। उहो ॾींहुं परे नाहे जॾहिं पाकिस्तान जो नालो बि दुनिया जे पोलियो फ्री मुल्कनि में शामिल थींदो। पोलियो खां महफ़ूज़ पाकिस्तान शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख्वाबु हो। उन ख्वाब खे हक़ीक़त बणाइण लाइ पीपी जो सियासी आज़म पुख्तो ऐं इरादो मज़बूत आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी जो पोलियो जे ख़ात्मे जे आलमी दिहाड़े ते पैगाम। आसफा भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त गुज़िरियल 2 ॾहाकनि खां पोलियो पाकिस्तान जी ईंदड़ नस्लुनि लाइ हिकु ख़तरो बणियल आहे। पोलियो ख़िलाफ़ जंग ड्रिघे अरसे खां जारी आहे। असां सभिनी खे गॾिजी पंहिंजे ॿारनि खे बाक़ाइदा वैक्सीनेशन ज़रिए पोलियो खां बचाइणु घुर्जे। पाकिस्तान में हलंदड़ साल दौरान 53 हाकारी माहौलियाती नमूना ऐं पोलियो जा 4 केसिस साम्हूं आया आहिनि, जेका ॻणती जी ॻाल्हि आहे। असांजे लाइ इहा अहम ॻाल्हि आहे त 5 सालनि खां घटि उमिरि जे हर ॿार खे पोलियो जा फुड़ा पीआरणु घुर्जनि। सिंध में पीपी जी हुकूमत पोलियो जे ख़ात्मे लाइ वॾी महिनत कई आहे। मलीर में पोरियतन जो स्टील मिल्स इंडस्ट्रियल एरिया में कायम निजी कंपनी मां जबरी बरतरफ़िन ख़िलाफ़ एहतिजाज। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी भी शरीक। सनान कुरैशी जो चवण आहे त फैक्ट्री इंतज़ामिया पोरियतन सां ॾाढ करे संदन हक़ मारे रही आहे। पोरियतन जा मुतालबा तस्लीम न कया विया त एहतिजाज जारी रहंदो। कंपनी इंतज़ामिया जी ख़ातिरीअ बाद धरणो ख़त्म कयो वियो। बलोचिस्तान जे इलाइक़े जाफराबाद में जमाली बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो वॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में परवेज़ अहमद बख़्शलाणी ऐं मीर मोहम्मद बख़्शलाणी जमाली शामिल। पुलिस मौजिबि वाक़ियो जमाली बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां पेश आयो। वधीक जांच करे विया आहिनि। ओडेरो लाल भरसा स्कूल जी छित जा चापड़ किरण सबब 2 शागिर्द ज़ख़्मी। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कोट सरहंदी जी इमारत जा चापड़ किरी पिया। ज़ख़्मी शागिर्दनि में वकार अहमद ऐं शिराज शामिल। ज़ख़्मी शागिर्दनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। स्कूल जी मरम्मत लाइ ॻोठाणनि जो एहतिजाज। गुज़िरियल बरसातुनि खां पोइ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कोट सरहंदी जी इमारत ज़बून हाल बणियल आहे। मदे जी भरिसां शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिसूं ॻोठ ईदन ब्रोही ऐं पमर पलेजा ते धार चढ़ायूं। सर्च ऑपरेशन औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद शक जी बुनियाद ते 10 खां वधीक ॻोठाणा गिरफ़्तार। आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप जा दिलचस्प मुक़ाबला। ॾखण अफ्रीका ऐं बांग्लादेश जूं टीमूं आम्हूं साम्हूं। मुंबई जे वखंडे स्टेडियम में खेॾी ईंदड़ मैच में ॾखण अफ्रीका जी बांग्लादेश ख़िलाफ़ बैटिंग जारी।